अस्सलाम वालेकुम दोस्तों इन ॻाल्हि में को शक शुबो कोन्हे त जेको असांजी सिंध जो मशहूरु फ़नकार मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जेको वॾे पाए जो फ़नकार आहे, वॾो साईं गवाईयो आहे, लोक फ़नकार आहे ऐं क्लासिकल रागी आहे। माना सम्झो था पहिरियां हूंदो मास्टर चंदुर, साईं मास्टर चंदुर जेके कलाम ॻाईंदो त बसि उन जहिड़ा कलाम जेको आहे कंहिं न ॻाया। पोइ मास्टर चंदुर जी जेका बिल्कुलु हूबहू कापी जेका आहे उहो उस्ताद जेको आहे मोहतरम मुमताज़ लाशारी साहिबु जेको आहे उहो ॻाईंदो आहे। ऐं मुमताज़ लाशारी जेको तमामु घणो जंहिंखे माना मक़बूल कयो उहो जेको आहे मोहम्मद कासिम माका साहिबु कयो। माका साहिबु जेको आहे मोहतरम मुमताज़ लाशारी जा घणा ई ऑडियो एल्बम कढिया, पोइ वीडियो एल्बम कढिया। पोइ ईअं मुमताज़ लाशारी जेको आहे तमामु घणो मशहूरु थी वियो, झर जंग में मशहूरु थी वियो ऐं जिथे किथे हिन खे ॿुधनि पिया, हिन जा कलाम माण्हू ॿुधनि पिया। छो जो क्लासिकल रागियो ऐं जेके संजीदा जेके माण्हू जेके न ऐं मोहबत रखण वारा माण्हू, नरम दिलि वारा माण्हू, हसास दिलि वारा माण्हू, त उहे जेके न उहे माना हिन खे तमामु घणो पसंदि कनि पिया। ऐं जीअं मोहम्मद कासिम माका साहब फरमायो त बाबा पाकीज़ा सोच रखण वारा माण्हू, जेके पाकीज़ा सोच रखण वारा माण्हू उहो मुमताज़ लाशारी जो कलाम जेको आहे तमामु घणो ॿुधनि था। हाणे दोस्तो मुमताज़ लाशारी जेको तमामु घणो पसंदि करे पियो उस्ताद जलाल चांडियो खे, ऐं उस्ताद जलाल चांडियो ते माना तमामु घणो फ़िदा थिए पियो। पोइ उस्ताद जलाल चांडियो जी हयाती में मुमताज़ लाशारी उस्ताद जलाल चांडियो सां तमामु घणियूं मुलाक़ातूं बि कयूं। त उस्ताद जलाल चांडियो सां माना मुलाक़ातनि करण दौरान पोइ उस्ताद जलाल चांडियो सां माना महफ़िलनि में मुलाक़ातूं थियूं ऐं जेके वॾा वॾा प्रोग्राम थींदा हुआ उन्हनि में बि मुलाक़ातूं थियूं ऐं मेला मलाखड़ा जेके थींदा हुआ उन्हनि ते जेके राग रंग जूं महफ़िलूं थींदियूं त उते बि उस्ताद जलाल चांडियो सां माना मुलाक़ातूं थियूं। ऐं उस्ताद जलाल चांडियो त हर दिलि अज़ीज़ जेको फ़नकार हो, माना सिंधियुनि जी दिलनि ते जेको हुकुमरानी कंदड़ जेको बादशाह फ़नकार उस्ताद जलाल चांडियो। हाणे उस्ताद जलाल चांडियो खे माना केरु न सुञाणे ऐं उस्ताद जलाल चांडियो माना हर कंहिं ते महिरबानी हूंदो, जेको बि हुन वटि ईंदो तॾहिं ते हलियो ईंदो त माना हुन सां हुन ते माना जान निछावर करे छॾंदो। पोइ मुमताज़ लाशारी बि उस्ताद जलाल चांडियो सां मुलाक़ातूं कयूं। पोइ उस्ताद जलाल चांडियो जेको आहे हुनखे कई जेके न हीअ जेको दादन फ़क़ीर आहे त हुनजी जेका शाइरी बि मुमताज़ लाशारी खे जेको आहे हुनखे ॿुधाई। पोइ मुमताज़ लाशारी जेको आहे पंहिंजी शेरो शाइरी में जेको आहे दादन फ़क़ीर जी माना शाइरी तमामु घणी ॻाई ऐं हुन ते सिंध वारनि जेको आहे तमामु हुनखे पसंदि कयो। ऐं मुमताज़ लाशारी जेका शाइरी करे थो हुनजी शाइरी में माना हिकिड़ी मस्बत सोच आहे, अवाम में माना हिकिड़ी जागृता पैदा थो करे ऐं अवाम में शऊर ॾिए थो, सुठी सोच सेखारे थो, सुठी समझ सेखारे थो त बाबा ही कबीला जहिड़ा न करो, पाण में विढ़ो न, हिक ॿिए खे नाहक न मारियो, न्याणियुनि तां ज़ुल्म न कयो, इंसान जेको अफ़ानी आहे हिकिड़ो ॾींहुं हलणो आहे। माना हुनजी शाइरी में हुनजे कलाम में माना इहे तव्हांखे मौज़ू मिलंदा ख़ासि तौर ते। ऐं अलाह सां लू लॻाई, माना जेका हुनजा कलाम आहिनि जॾहिं तव्हां हुनखे गौर सां ॿुधो त माना हुनजी लू जेका अलाह सां आहे। मुमताज़ लाशारी जेको आहे घणनि ई शाइरनि जा जेके कलाम ॻाए थो त पोइ हुन में अहमद ख़ान मदहोश जेको हुनजी शाइरी तमामु घणी ॻाई, उस्ताद बुखारी जी बि ॻाई। मास्टर चंदुर खे तो जेको आहे मुमताज़ लाशारी तमामु घणो ॻायो ऐं मुमताज़ लाशारी खे हर को पसंदि थो करे। माना तन्हाई में जॾहिं तन्हाई हुजे मुमताज़ लाशारी जो कलाम ॿुधंदो त तव्हांखे सुरूर अची वेंदो, मज़ो अची वेंदो, तव्हांखे अकेलाई महसूस ई न थींदी। दोस्तो हिकु दफ़ो उस्ताद जलाल चांडियो सां मुमताज़ लाशारी मुलाक़ात कई ऐं मुलाक़ात में जेको आहे उस्ताद जलाल चांडियो सां तमामु घणियूं ॻाल्हियूं थियूं। पोइ हिन फ़न ते बि ॻाल्हि थी त ॻाइण वॼाइण ते
पोइ उस्ताद जलाल चंद हुनखे तमामु घणा गुरु सेखारिया। उस्ताद जलाल चंद त हिकिड़ो त सेखारियो त बाबा पंहिंजी तबियत में सादगी कर, फ़क़ीरानी तबियत कर, त तोखे झर जंग में माण्हू ॿुधंदा चाहींदा। ऐं पैसनि लाइ न ॻा। उस्ताद जलाल चंद जो बाबा पैसनि जे लाइ न ॻा। हे फ़न जेको आहे न, पोइ पैसा तोखे हूअं ई मिलंदा, माण्हू हूअं ई ॾींदा, जॾहिं तुंहिंजो फ़न ॿुधंदा त हूअं ई ॾींदा। ऐं उस्ताद जलाल चंद जो चयो त बाबा ग़रीबनि जे लाइ माना हिन में ॻाईंदो कर, पंहिंजी शाइरी में को न को सबक़ु ॾे। ऐं उस्ताद जलाल चंद जेको आहे मुमताज़ लाशारी खे इश्क़ मजाज़ी जेको हूंदो आहे उनखे उहो बि सम्झायो। ऐं दादन फ़क़ीर जा शेर ऐं बाबा ग़ुलाम फ़रीद जा शेर व शाइरी जेका आहे उस्ताद जलाल चंद खे तमामु घणी हिफ़्ज़ हुई। पोइ माना उहा हुनखे ॿुधाई। हाणे उस्ताद जलाल चंद जेको मुमताज़ लाशारी जो जेको आहे बेहद पसंदीदा फ़नकार हो, हर दिल अज़ीज़ हो, माना बेहद पसंदीदा फ़नकार हो। जॾहिं बि को का ॻाल्हि हुनखे सम्झ में न ईंदी कंहिं सुर में या कंहिं मसइले में, त पोइ उस्ताद जलाल चंद सां माना राब्तो कंदो। ऐं उस्ताद जलाल चंद वॾे दिलि वारो फ़नकार हो, मुमताज़ लाशारी बि वॾे दिलि वारो फ़नकार आहे। पोइ हिक ॿिए सां कचहरियूं थींदियूं, पोइ हाल अहिवाल थींदा, पोइ हिक ॿिए जी माना हर ॻाल्हि में जेका बि हूंदी उहा माना मदद कंदा हुआ। ऐं उस्ताद जलाल चंद खां पोइ जेको आहे मुमताज़ लाशारी जेको आहे सिंध जे वॾे पाए जो फ़नकार आहे, हुनखे झर झंग में ॿुधियो थो वञे। ऐं जेके नरम दिलि वारा माण्हू आहिनि, संजीदा तबियत वारा, पाकीज़ा सोच रखण वारा, उहे तमामु घणो ॿुधनि था। ऐं क्लासिकल फ़नकार हाणे राति जो तव्हां वेठा हुजो, बनी में वेठा हुजो, ॿारे में वेठा हुजो, जंगल में वेठा हुजो, जिथे बि वेठा हुजो, मुमताज़ लाशारी जो कलाम तव्हां लॻाए छॾियो, तव्हांखे को डपु ई कोन्हे न, तव्हांखे को ख़ौफ़ ई कोन्हे त तव्हां सां को विढ़ंदो, छो जो हुन कलाम में अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। हुन कलाम में माना अमुन जो दर्स आहे, मोहबत जो दर्स आहे, प्यार जो दर्स आहे, जहिड़े झटे जी ॻाल्हि ई न आहे, हर ॻाल्हि खां रोके थो। माना हुनजे कलाम में इहो सबक़ु आहे त बाबा हिक ॿिए सां विढ़ो न, विढ़ण में को फ़ाइदो कोन्हे। ऐं इहे माना कलाम में रुॻो नसीहतूं आहिनि। नसीहत वारा कलाम जेके आहिनि ऐं सुठा जेका इंसान जी हिकिड़ी माना सुठी तरबियत कंदा आहिनि, उहे कलाम जेके मुमताज़ लाशारी ॻाया ऐं अॼु ताईं ॻाए रहियो आहे। अल्लाह पाक हुनखे सदा सलामत रखे ता हयात ऐं सदाईं सिंध जी मथां जेको आहे सिंधियुनि जी दिलनि जे मथां राज कंदो रहे। दोस्तो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।